जी नाज़रीन भलीकार चवंदासीं। हाणे ॻाल्हि कंदासीं बरसाति मुतासिरनि जी सिहत जे हवाले सां। बरसाति खे त 4-5 महीना गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं उन्हनि जी बहाली ऐं उन्हनि खे ॿीहर आबाद करणु, पंहिंजे पेरनि ते बीहारणु सिंध हुकूमत जे लाइ हिकु वॾो चैलेंज आहे। सिंध हुकूमत में उन में केतिरो कमु करे रही आहे, केतिरो न करे रही आहे, उहो असां तव्हांजे सभिनी जे साम्हूं आहे। सिहत जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त बरसाति मुतासिरनि खे या आम सिंध जे शहरीअ खे सिहत जूं सहूलियतूं केतिरियूं मिली रहियूं आहिनि, छाकाणि त हिन वक़्त ताईं केतिरा ई ॿारड़ा, औरतूं, ॿुढड़ा मलेरिया, डेंगी विघे अजल जो शिकार थी विया आहिनि। मलेरिया जो इलाजु मौजूदु आहे, पर मलेरिया जो छा हिन वक़्तु उन में को नओं क़िस्म आयो आहे जंहिंजे करे फ़ौतियूं थी रहियूं आहिनि, या जेको असांजो सिहत खाते जो इंफ्रास्ट्रक्चर आहे, ढांचो आहे, उहो केतिरो लाभ ॾेई सघियो आहे आम माण्हू खे, बरसाति मुतासिर खे, छाकाणि त केतिरियूं ज़िंदगियूं, केतिरा ई मासूम ॿारड़ा बीमारियुनि विघे मरी रहिया आहिनि, बीमारियुनि में मुब्तला आहिनि। ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां राब्तो कयो आहे DG सिहत सिंध आहिनि डॉक्टर मोहम्मद जुमन बाहोटो साहब, असां सां हिन वक़्तु प्रोग्राम में गॾु आहिनि। डॉक्टर साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। जी जी महिरबानी वॾी महिरबानी। डॉक्टर साहब बरसाति जे दौरान बि असां तव्हांखे तकलीफ़ ॾिनी हुईसीं, प्रोग्राम में तव्हांखे वरितो हुयोसीं ऐं इन हवाले सां प्रोग्राम कयो होसीं पहिरियां बि। अॼु बि पाण उते ई बीठा आहियूं त मलेरिया विघे बि रोज़ानो फ़ौतियूं थियनि थियूं, टाइफाइड बि हाणे वबाई सूरत अख़्तियार करे वई आहे, चमड़ी जा मर्ज़ बि आहिनि जंहिंखे माण्हू जेके आहिनि उहे मुंहुं ॾियनि पिया। हिन वक़्तु बि काछो, जोही, वाही पांधी समेत दादू थी वियो, ख़ैरपुर, मुख़्तलिफ़ ज़िलनि में सूरत हाल ॾाढी अबतर आहे, रोज़ानो फ़ौतियूं थियनि पियूं। त हिन वक़्तु तव्हां कीअं था ॾिसो त सिहत खातो केतिरो लाभ ॾेई सघियो आहे, केतिरी जेका आहे सा मदद करे सघियो आहे? एसेंशियल सर्विसिस आहिनि, बुनियादी ज़रूरतूं आहिनि, बुनियादी सहूलियतूं आहिनि, कीअं था ॾिसो? तव्हांजो छा मौक़िफ़ आहे हिन हवाले सां? दादा महिरबानी। जॾहिं बि आफ़तूं ईंदियूं आहिनि त आफ़तुनि जे अचण सां तब्दीली ईंदी आहे पूरे सिस्टम में, ऐं उन तब्दीली सां गॾु गॾु जेको सिहत खातो आहे उन ते बि काफ़ी प्रेशर पवंदा आहिनि। ऐं छो जो हिन पूरे जेका बोर्ड आई आहे इहा 2010 खां वधीक बोर्ड आई आहे। हिन में 7.3 मिलियन माण्हू डिस्प्लेस आहिनि पंहिंजे घरनि खां, हिकिड़ो इहो। ऐं ॿियो जेको आहे सो 1082 हेल्थ फैसिलिटीज़ पाणी जे करे उहे बंदि थियूं। उन्हनि मां जेको आहे सो 160 जे लॻभॻि कंप्लीटली ॼण उनखे असां डैमेज काउंट कयूं था। माण्हू पंहिंजे घरनि खां जॾहिं डिस्प्लेस थिया त उन लाइ वॾे में वॾो चैलेंज हुयो त असां उन्हनि ताईं पहुचूं। हिकिड़ो इहो त जो घरनि खां उहे थिया, डिस्प्लेस थिया, हेल्थ फैसिलिटीज़ जेके हिते उहे नॉन फंक्शनल थियूं। ऐं इन में वरी रोड जो तव्हां ॾिसो त शुरूआती महीनो ॾेढ उहो पीरियड हो जंहिंमें ट्रांसपोर्ट रोड बिल्कुलु कटियल हुया, पाणी हुयो, इंडस हाईवे ते, नेशनल हाईवे ते तव्हां पाणी हुयो। उन में ॿियो असांजे लाइ अहम मसइलो त असां उन्हनि ताईं दवाउनि जी जेका रसद आहे उनखे यकीनी बनायूं। त सिंध गवर्नमेंट हेल्थ डिपार्टमेंट उन इहे ॿई ऑब्जेक्टिव्स पूरा कया। असां अल्टरनेट कढियोसीं त उन्हनि में असां कैंप्स लॻाइण शुरू कयूं। हिकिड़ी उहे कैंपूं जेके IDP जिते रहियल हुया, तरसियल हुया, उते ॿियो असां मोबाइल कैंप्स कयूं। ऐं हिन वक़्तु ताईं असां 3000 खां मथे कैंप्स हणी विया। उन में असांखे सपोर्ट बि हुई PHI जी, ऐं जेके पार्टनर आहिनि उन्हनि जी सपोर्ट हुई। माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि कटियां थो। मलेरिया विघे माण्हू मरी रहिया आहिनि, छा उनजे पुठियां कहिड़ा सबब आहिनि? छा उन्हनि ताईं दवाऊं नथियूं पहुचनि, उन्हनि माण्हुनि ताईं सिहत जूं सहूलियतूं नथियूं पहुचनि, या उहे माण्हू जेके आहिनि अस्पतालुनि ताईं नथा पहुचनि? रोज़ानो सिहत खातो बि अंग खरब जारी करे थो, पर मतिलबु जेके माण्हू आहिनि उहे वीचारा मरी रहिया आहिनि। ऐं एकड़ बेकड़ जेकॾहिं क़िस्म जी तंज़ीमूं कमु कनि पियूं या कैंप्स लॻाइनि पियूं त उहे ठीकु आहे, पर जेकॾहिं बुनियादी जेका ज़िम्मेवारी आहे उहा त उन BHU जी आहे, RH जी आहे, या जेके उते मर्कज़ आहे, तालका अस्पताल आहे, जेका बि आहिनि, त सबब कहिड़ा आहिनि जो मलेरिया विघे बि माण्हू मरी रहिया आहिनि? ॾिसो न, हाणे हिकिड़ो त इहो यकीनी आहे त हज़ारें लखें एकड़नि ते पाणी बीठल आहे, इहो स्टेगनेंट वाटर। उन में मलेरिया तव्हां ॾिसो त उहो पैरासाइट जेको आहे उनजी अफ़ज़ाइश उते थींदी आहे। हिकिड़ो इहो त मलेरिया जे केसिस में वाक़ई इज़ाफ़ो थियो आहे, पर मलेरिया जे डेथ में एतिरो डेथ कोन थियो आहे जेतिरो सोशल मीडिया ते हाईलाइट थियो आहे। साॻे साॻे डेथ खे बार बार उनखे रिपीट करे दोहरायो थो वञे। डेथ थिया ख़ासि तौर ते तव्हां ॾिसंदो दादू ज़िले में जेका ॻणप हुई
जंहिंमें कॾहिं 35 कॾहिं 30 जेको आहे सो मौत जेके थिया ख़ासि तौर ते बखर जमाली उन्हनि में बि सस्पेक्टेड मलेरिया आहिनि 9 या 10 केस आहिनि ऐं ॿिया कुझु उमिरि जे हिसाब सां कुझु ॿियनि का सबबनि जे करे डेथ थिया आहिनि ठीकु उन में हिकिड़ो सबबु रुॻो न आहे उन में ॿियो आहे त एज फैक्टर आहे माण्हू रस्ता कटियल आहिनि ऐं माण्हुनि जी पंहिंजी पसंदि बि आहे त उहे कंहिंखां इलाजु कराइनि था तव्हां ॾिसो त घणे खां घणो ज़ोर माण्हुनि जो प्राइवेट सेक्टर ते जेकॾहिं थिए थो हिननि बोर्ड वारे सूरताब में ख़ासि तौर ते काछे में या खैरपुर में या कुझु डिस्ट्रिक्ट्स में त उन्हनि सभिनी सेक्टर्स गॾिजी करे इज़ाफ़ो यकीननि थियो आहे पर एतिरो कोन थियो आहे जो असां चऊं त जेको आहे सो सभु डेथ मलेरिया जे करे थिया उनजे बावजूदि असां इहो बि असां चाहियूं था त इन्हनि खे बि असां प्रिवेंट कंदासीं इन खे बि असां घटि कंदासीं इन एतिरा डेथ बि न थियनि सही ऐं उन लाइ सिहत खातो कोशिशि वठे पियो दवाऊं पियो ॾिए स्क्रीनिंग मलेरिया जी पई थिए डेंगी जी थिए असांखे डोनर सपोर्ट पिया था कनि असांजूं टीमूं मौजूदु आहिनि सिध गवर्नमेंट जेको आहे सो मैडम मिनिस्टर ऐं सेक्रेटरी साहिबु एडिशनल ग्रांट ॾिनी आहे सभिनी ज़िलनि खे त उहे जेको आहे 591 मिलियन उन्हनि खे ॾिना त जीअं एडिशनल वधीक दवाऊं वठी सघनि त जीअं दवाउनि जी कंहिं क़िस्म जी खोट न थिए अच्छा डॉक्टर साहब हर दफ़े बजट में जेका बजट रखी वेंदी आहे जेका सालियानी बजट आहे सिंध गवर्नमेंट जी उनमें सिहत खाते जी बजट रखी वेंदी आहे जीअं तव्हां अॼु ॻाल्हि कई एडिशनल बजट जी ॻाल्हि कई आहे एडिशनल फंड जी ॻाल्हि कई आहे पर उनजे बावजूदि बि इहा शिकायत ईंदी आहे त दवाऊं कोन थियूं मिलनि डॉक्टर्स जो रवैयो सभिनी जो त हिकु जहिड़ो न हूंदो या स्टाफ जो सभिनी जो रवैयो त अणवणंदड़ न हूंदो पर अक्सर जेका शइ रिपोर्ट थींदी आहे नज़र ईंदी आहे ऑब्ज़र्व कई वेंदी आहे त उहो सरकारी अस्पतालुनि जे अमले जो रवैयो ख़ानगी अस्पताल जेकॾहिं उहे साॻिया ई माण्हू ख़ानगी अस्पताल में हूंदा आहिनि त उनजो रवैयो मुख़्तलिफ़ हूंदो आहे त इहा शइ बि रिपोर्ट थींदी आहे नज़र ईंदी आहे दवाउनि जी खोट डॉक्टर्स जी खोट इहे शयूं जेके आहिनि एतिरी बजट जे बावजूदि बि इहे साम्हूं ईंदियूं आहिनि दाहूं थींदियूं आहिनि शिकायतूं थींदियूं आहिनि त इन जो अज़ालो कीअं करे सघिजे थो ॾिसो त दवाउनि जी खोट जेकॾहिं असां ट्रू स्पिरिट में वठंदासीं त कोन्हे ठीकु आहे रवैयो इहो आहे त वाक़ई रवैयो बहितर करण जी ज़रूरत आहे ऐं खोड़ अस्पतालूं आहिनि हिते असांखे शिकायतूं अचनि थियूं त जेको स्टाफ आहे जेको सिहत जो अमलो आहे उन्हनि जो रवैयो सही न आहे उन रवैये जे लाइ बार बार जेको आहे सो हेल्थ डिपार्टमेंट उन्हनि जी इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे राब्तो कीअं कजे पेशेंट सां मरीज़नि सां ॻाल्हाइजे उनजी बार बार ट्रेनिंग थींदी रहंदी आहे पर वर्कलोड आहे कुझु उते इंटरनल इश्यूज़ थियनि था माण्हुनि जी डिमांड बि आहे कुझु प्रेशर बि हूंदो आहे त जल्दी कयो हीउ कमु असांजो कयो हुनजो कमु पोइ कयो इन क़िस्म जा फैक्टर जेके आहिनि उहे इहो तासुर ईअं पैदा थिए थो त माण्हुनि जो रवैयो सही न आहे पर ओवरऑल जेकॾहिं असां किथे इहे वाक़िया थियनि था बिल्कुलु पर ओवरऑल तव्हां ॾिसो न हिन पूरे फ्लड में 5 महीना खां मथे थी आहे न हेल्थ डिपार्टमेंट जो जेको स्टाफ आहे उन्हनि बिना कंहिं मोकल जे ॾींहुं राति कमु कयो आहे ऐं जेकॾहिं उहे बिना मोकल जे ॾींहुं राति कमु न करनि हा त पेंडेमिक जेको हुयो कोरोना जो उन में बि तमामु घणा मौत थियनि हा उन खां पोइ थोरो कालरा जा केसिस वधिया हुया मार्च 2022 में उहे तमामु घणा डेथ थियनि हा हिन वक़्तु बि असांजे लाइ वॾी इमरजेंसी हुजे हा त फलाणे ॻोठ में फलाणी जाइ ते वॾा जेको आहे सो बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि माण्हू फोत थी रहिया आहिनि अहिड़े क़िस्म जी काल असांखे कोन थी अचे उनखे बि सिंध गवर्नमेंट पई ॾिसे असांजी मीडिया पई ॾिसे असांजा जर्नलिस्ट पिया ॾिसनि इंटरनेशनल अदारा बि ॾिसनि पिया त फ्लड में असां हींअर पीसफुली कमु कयूं था हेल्थ डिपार्टमेंट पंहिंजो किरदारु निभायो आहे सही डॉक्टर साहब बिल्कुलु बिल्कुलु उहा हक़ीक़त आहे त फ्रंट लाइन वर्कर्स जेके आहिनि उन्हनि कोविड में बि मुंहुं ॾिनो ऐं हाणे बि तव्हां उन में जेका फ्लड वारी या बरसातुनि वारी सिचुएशन हुई उन में बि तव्हां सभिनी जेको आहे सो पंहिंजो किरदारु अदा कयो आहे मुंहिंजो आख़िरी सुवालु आहे त छा सिहत खाते जो इंफ्रास्ट्रक्चर कंहिं बि सूरत हाल खे या ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उनखे मोड़ण जी एबिलिटी रखे थो उनखे जेका जीअं आफ़त आहे उन मां निकिरण जी एबिलिटी रखे थो जीअं हाणे तव्हां ॻाल्हि कई त केतिरा ई मर्कज़ जेके आहिनि उहे ग़ैर फ़ाल आहिनि त उन्हनि खे फ़ाल कॾहिं बणाए वेंदो जेके बरसाति में रही पट पइजी विया या पाणी उन्हनि में मौजूदु आहे या उहे इमारतूं इस्तेमालु करण जे लाइक़ु न रहियूं आहिनि त इन बारे सां तव्हांजो छा चवणु आहे ॾिसो हीउ इंतिहाई अहम सुवालु तव्हां पुछियो आहे असांजा जेके 10,082 हुयूं अस्पतालूं उन्हनि मां असां वटि सिर्फ़ु हाणे 13 अहिड़ियूं आहिनि जिन खे असांखे फंक्शनल करिणो आहे बाक़ी सभु असांजूं फंक्शनल थी वियूं आहिनि हिकिड़ो इहो ऐं बजट जी जेका तव्हां ॻाल्हि कई त बजट गवर्नमेंट वधीक ॾिनी आहे छो जो जेका असुल बजट हुई उहा नॉर्मल हालात जे लाइ हुई इमरजेंसी में असांखे हिन ही बजट मिली आहे ऐं असां हिन वक़्तु असांजी कोशिशि आहे त सिंध जा
जेके बि ORHC आहिनि ऐं जेके तालका हाल हॉस्पिटल्स असांजो फोकस जेको आहे उहो आहे माउ ऐं ॿार जी सिहत। उहे असां मुख़्तलिफ़ अदारनि जी सपोर्ट सां जंहिंमें WHO, UNICEF, UNFPA, IMC, IRD ऐं IPAS, खोड़ ऑर्गेनाइजेशन, UNAID, इहे सभु असांखे सपोर्ट पिया कनि। असां ॿार ऐं माउ जी सिहत ते असांजो वधि खां वधि फोकस आहे, पर उन सां गॾोगॾु असां हर वक़्तु इहा तयारी बि था कयूं, छो जो पाणी अञा बीठल आहे, माण्हुनि जी ग़िज़ाई किलत जेका आहे उहा पैदा थींदी, कमज़ोरी पैदा थींदी ऐं माण्हुनि में नफ़्सियाती दबाव पैदा थींदो जेके घरनि खां मोटनि बि था। त इन लाइ असां तयारी बि था वठूं त मथां को अहिड़ो आउटब्रेक थिए जीअं मलेरिया आहे या डेंगी आहे या कुझु ॿियूं बीमारियूं न मटनि, उहो असां हर वक़्तु असां पंहिंजी तयारी कयूं पिया था। जी, वॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।